शाहताज खान मशहूर पाकिस्तानी टिकटॉकर आहे ऐं सोशल मीडिया इन्फ्लुएंसर आहे। जॾहिं त हुन निजी टीवी जे हिक गेम शो में भी शिरकत कई हुई। संदसि टिकटॉक वीडियोज़ ऐं गेम शो में आमद खेसि मीडिया इंडस्ट्री में मशहूर कयो। ही एतिरी मशहूर आहे जो संदसि इंस्टाग्राम फॉलोअर्स जो अंग 1.7 मिलियन आहे ऐं ही सोशल मीडिया ते भी एतिरी सरगर्म रहंदी आहे। पर ताज़ो शाहताज खान ॼाणाई या अणॼाणाईअ में अहिड़ो कमु कयो जो सभु साणसि नफ़रत जो इज़हार करे रहिया आहिनि। शाहताज जी हिक वीडियो सोशल मीडिया ते गर्दिश करे रही आहे, जंहिंमें हू शादाब खान जी ज़ाल जे हवाले सां अणवणंदड़ ॻाल्हि ॿोल करे थी। पहिरियां त टिकटॉकर शादाब खान खे पसंदि करण जी ॻाल्हि कई ऐं पोइ चयाईं त हू शादाब खान सां शादी करे हा, पर विच में हिजाब वारी छोकिरी अची वई। एक महीने बाद पता चलता है फरवरी में शादाब साहब जो है ना वो शादी करके बैठ गए और ये हिजाबन है ना संदसि चवणु हो त मां शादाब खे पसंदि कंदी हुयसि ऐं मूंखे लॻो त हू क्रिकेट टूर ते आहे, पर हुन महीने में हिजाब पाईंदड़ छोकिरीअ सां शादी करे छॾी। हिन जुमिले सां गॾु हुन अणवणंदड़ लफ़्ज़ बि चया ऐं इहा वीडियो ॾिसी सोशल मीडिया वाहपेदार तपी बाह थी विया, जिन सख़्त लफ़्ज़नि में टिकटॉकर शाहताज ते तनक़ीद कई आहे ऐं नफ़रत जो इज़हार कयो आहे। सोशल मीडिया वाहपेदारनि जो चवणु आहे त ही टके जी टिकटॉकर शादाब खान जे लाइक़ ई नाहे।